अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा शेरोज खान तमाम जल्द हाणे शमीर जे वेझो थी वेंदो ऐं रुखसार बेगम जो दुश्मन थी पवंदो। छा हाणे शमसू पंहिंजो प्लान कंदो इन शमीर खान खां? छा बानो नौरोज खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदी? छा चिबड़ खान इन ॻाल्हि ते राज़ी हूंदो? दोस्तों खे सॼी कहानी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हां टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो साबू जेको आहे शमीर खान खे सभु हक़ीक़त ॿुधाए छॾींदो शेरोज खान जो, ऐं उनखे चवंदो शेरोज खान जेको आहे हाणे इंसाफ़ पसंद माण्हू थी चुको आहे ऐं रुखसार बेगम असांजो हाणे दुश्मन आहे ऐं हू तोखे नुक़सान पहुचाइण जी कोशिश पियो करे ऐं तोखे मारण जी प्लानिंग पियो ठाहे इन शमसू सां गॾु। जेकर तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं रुखसार बेगम जो बिलो कर ऐं इन शमसू खे रस्ते तां पोइते हट। अगरि जेकॾहिं तोखे कुझु बि थी पियो त पोइ इन सॼी मिल्क जो वारिस उहो शमसू हूंदो। दोस्तों ॿिए पासे ॾिसंदो त हेॾे बानो नौरोज खे ॾिसंदो त ॾाढो ख़ुशि हूंदो। नौरोज खे चवंदो त नौरोज तूं अॼुकल्ह किथे घुम आहे, मूं तुंहिंखे ॾिसण लाइ तरसियो पिए। जेकर तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मुंहिंजूं परेशानियूं दूर फरमा ऐं जीअं मूं ॾुख ॾिठा आहिनि ईअं तूं कुझु सोचे बि नथो सघे। उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मुंहिंजा ॾुख हल कर। नौरोज चवंदो त बानो हाणे मां अची वियो, हाणे मां तमामु जल्द तोसां शादी करे ऐं तोखे पंहिंजो बणाए तुंहिंजा सभु मसइला हल कराईंदुसि। जंहिं बि तोखे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई मां उन खां तुंहिंजो प्लान ज़रूरु वठंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा शमसू जेको आहे बिजार खान सां मिलंदो। बिजार खान खे चवंदो त तूं मूंखे अगवा छो कयो ऐं तूं मूंखे नक छो हया। बिजार खान चवंदो शमसू इहो मुंहिंजो कमु न बल्कि शमीर जो कमु हूंदो, उन जे करे तोखे शमीर कुटे ऐं मारायो छो जो तूं हर बार रुखसार सां ॻाल्हाए पियो ऐं उन सां मिलण पियो वञी। त शमीर सम्झे त तूं उनजी मिल्क जो वारिस थी वञी, उन जे ज़रिए हू तोखे मारण पियो चाहे। उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं शमीर खां पंहिंजो प्लान कर। शमीर जो दुश्मन आहे। शमसू चवंदो त रस बिजार खान मां हाणे इन शमीर खे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि, इन खां पंहिंजो प्लान हर हाल में वठंदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।